बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक यारों सारंग। शाइर हिननि बेतनि में कहिड़ीअ मुंद जो ज़िक्र कयो आहे? जवाब: शाइर हिननि बेतनि में सारंग वसकारे यानी मींहं जे मुंद जो ज़िक्र कयो आहे। सवाल: मींहं मां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जॾहिं मींहुं वसंदो आहे, बरसाति पवंदी आहे त हुन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जवाब: मींहं वसण सां जिते पाणी न हूंदो आहे उन इलाइक़नि में ज़मीन ते कुदरती ॿूटा ऐं फसल थियनि था। मालवंदनि मारुनि खे सारंग सावक सां ज़मीन खे ढके थो ऐं माल गाह चरी खीर में वाधारो आणे उते जे इलाइक़े वासियुनि जे चेहरनि ते मुर्कूं सजाइनि था। संघार मींहं खे छो संभारींदा आहिनि? जवाब: मींहं वसण सां संघारनि जे उन्हनि इलाइक़नि में सावक जी सुरहाण थींदी आहे ऐं हू ख़ुशि थींदा आहिनि। हीअ असांजो 6हीं क्लास जो सबक 11 सारंग, उन जा सवाल ऐं जवाब जेके असीं पढ़ियासीं।